यार इमाम के मना के शकिला मरी दो मैं कुरान ने अच्छा बहु बुद्ध तना कुरान हचा का जे काकड़ो को किरई हां हां मां तो ये जान पांजन के कुरान मां सा गाला सलाह कर पो मां तो केटरे दिन पो तू न वडेरे देइया पो वडेरो कम ठाइन बाकी ने कुछ भी न थींदी नहीं दे मन अरे वरी भी जानी पांजन सा गाला तो ने वो न था गाला ने जे असा पुटन नहीं वई हां तो मला मां जा तू तो वडेरे जी एड्रेस जा तू ने हां मां इंदो मां हां हां अलियो कसम ना ता मां जिंदगी को बेजार है पर नहीं वडेरो बदरा होई तो को बनी बदरा कबूल है तो ये मत को सिर आलियो बनी हां हां बनी बदरा मगे चाद करा तू जाके फांसी भी दिनो न मां जड़म तुम बस फांसी कोन दींदा एतरा वयला कोने जेतरो तू समझो आ मां तो के थोड़ा ही तो मां तो जगह रे अल्लाह हाने मुखे इलाही के अरे कुरान के मन गला यार इमाम के मन गला इमाम असा सोची करी यार घर मुखे के मां काफी देर जी आया ला मां नंदरे दवा वठण आई है पेरन ते हथ थी यार गला इमाम के मन ये न कर मोसा ओ शकिला मरी इंदो मैं ए को समान मां के काफी देर थी वया मां सुबह कुरान मरी इंदो मैं मोटी अच कुरान मार होई जो तो छिटा अरे रोल मां तो के रोल लगा के हाणे हर शइ यादि आई अथसि हाणे रोण यादि आयो अथई हाणे हर ॻाल्हि यादि अचे जहिड़े ते वेझो ईंदो त कुझु बि यादि न आयो हाणे रोण में छा थींदी कुझु बि न थींदी हाणे अब्बो हिन महिल ख़बर पई किरी ईंदी त बसि जान बि तुंहिंजी आवाज़ ॿुधई अथव अरे बस त कर न रो त न तो मुंहिंजे सिर जो कसम बस कर बस बस कर हा चुप कर रो न रोण मां छा थींदी तोखे चवां थी न तूं भला 2-3 माण्हू त मेड़ न जेके तूं हेड़े मेड़ वठी अचे तूं 2-3 त कर न माण्हू उहे सेठ वारा चवनि था ॿुधा वई त असां वठी ॾींदासीं भनी ॾंड जेको रखे मां भरे ॾींदोमांसि अचो यार मरी विया न मारो कर न मार पोइ रो त न क़ुरान वञी सेठ सां ॻाल्हाए मां सुभाणे ॻाल्हाईंदमि पोइ तोखे एड्रेस ॾींदमि पोइ हुन वॾेरे ताईं ईंजांइ तो अॼु चवंदे मां उहो ई कंदुमि